नाज़ी ख़बर शामिल कंदासीं। सकरन बरसा पीर ज़ाकरी जे रवासीन असगर अली जलबानी, अब्दुल लतीफ़ जलबानी, मोहम्मद उद्दीन जलबानी, ज़ाहिद अली ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब ते पहुची एहतजाज कंदे चयो आहे त नाले अली रज़ा शेख ऐं उन जी ज़ाल शबाना खे कुझु अरसो अॻु जॻह मसवाड़ ते ॾिनी हुई, जंहिं ते उन्हनि कब्ज़ो करे छॾियो आहे। असां हुननि खे जॻह ख़ाली करण जो चयो त हुननि असांखे ब्लैकमेल करणु शुरू कयो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां ते केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हुननि चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं, पर असांखे औरत शबाना जेका ब्लैकमेलर औरत आहे ऐं सॼो शहर ॼाणे थो त हिन पंहिंजे मुड़ुस मुअल ॼाणे कूड़ो सर्टिफिकेट ठारायो ऐं वरी उन जो नालो मिटाए उन सां ॿीहर निकाह कयो आहे। हुननि दाईंदे चयो त औरत शबाना पंहिंजो पुटु गुम करे उन जो बि असां ते अगवा जो केस कयो, जेको कूड़ो निकितो ऐं संदसि पुटु उन जी पंहिंजे ई घरां निकितो। हाणे वरी औरत शबाना असांजे मथां कराची में कूड़ो केस कयो आहे ऐं केस तां हथ खणण लाइ 10 लख रुपयनि जी घुर करे पई। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं SHO सकरन खां पुरतौर लफ़्ज़नि में मुतालबो कयो आहे त मुज़क्कर औरत पारां करायल केसनि जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुज़क्कर ब्लैकमेलर औरत मां असांखे छुटकारो ॾियारियो वञे।